पन्नू आखिल में बेनजीर इनकम सपोर्ट स्कीम तहत प्रोग्राम जे एडी मुनीर सुमरो, दिलीप कुमार फ्रेंचाइज इंचार्ज, आसिफ भुट्टो, यासिर उमार कंबो वसायो सुमरो, इमदाद चन्ना, मुस्तहिक औरतुनि जी आयल करोड़नि जी इमदादी रक़म मां अमलदारनि डिवाइस माफिया पारां लखें रुपयनि जी मुबैना करप्शन जे इल्ज़ाम ते हम ख़याल जे कफन पोश अॻवान गुलाम मुस्तफ़ा कलवर, सोहेल शाह, फवाद हुसैन, यामीन चाचड़, वाहिद चन्ना समेत सियासी समाजी अॻवाननि कारा झंडा हथनि मां खणी सिद्धूजा चौक शाही बाज़ार खां ग़रीब औरतुनि जे हक़नि ते लगंदड़ हक़नि ते धाड़नि ख़िलाफ़ एहतजाजी जुलूस कढी HBL फ्रेंचाइज आडो ऑफिस आडो रोड ते निटण समय रोड ते वेही 4 कलाक धरणो ॾेई छिती नारेबाज़ी कंदे चयो त प्रोग्राम जे एडी मुनीर सुमरो, दिलीप कुमार, यासिर उमार, ज़ाहिद कंबो, वसायो सुमरो, इमदाद चन्ना ऐं ॿिया पुलिस बाअसर माण्हुनि सां मिली ग़रीब बेवा औरतुनि जी रक़म मां न रुगो कटौती पर सतायल औरतुनि जा कार्ड पैसा गुम करे इन्हनि औरतुनि जा पैसा हड़प करण लाइ जालसाज़ी करे कोड हणी औरतुनि जी तज़लील तौहीन करे ब्लैकमेल बि कयो वञे पियो। गैर कानूनी कटौती, जालसाज़ी ऐं ज़िकिर कयल ऑफिसरनि एजेंटनि ख़िलाफ़ आला सतही जांच कराए फुरियल पैसा वापसि कराया वञनि। तदारुक थियण ताईं एहतजाज जारी रखिबो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची